बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों, अज ही अरबा जे ॾींहुं शहबाज बिल्डिंग बोर्ड ऑफ रेवेन्यू में ही जेको जलसे जो हिकिड़ो नुमा थी वियो आहे। हिते अलायंस जो चेयरमैन हाजी अशरफ कास्करी साहब ऐं हुनजी क़यादत सैयद सरदार अली शाह साहब ऐं इसरार अली शाह साहब, अशरफ बोज़ई साहब जेका अलायंस जी मरकज़ी क़यादत आहे उहा हिते पिणु ख़िताब करणु अची रही आहे। हिते शहबाज बिल्डिंग में तव्हां ॾिसी सघो था ही अरेंजमेंट जेको आहे हिते हज़ारे कुर्सियूं ही लॻी चुकियूं आहिनि ऐं कैंपूं लॻी चुकियूं आहिनि ऐं ही बिल्कुलु अरेंजमेंट हिते तयारु आहे। ऐं दोस्तनि खे इहा गुज़ारिश थो कयां ख़ासि तौर ते बोर्ड ऑफ रेवेन्यू दोस्तनि खे त जॾहिं ॾिसो असांजा अलायंस जा जेके दोस्त अचनि पिया मरकज़ अचे पियो, उन खां अलावा टीचर्स लेडी टीचर्स तमामु वॾी तादाद में अची रहियूं आहिनि। असांजियूं भेणूं असांजियूं माऊं अची रहियूं आहिनि ऐं ॿियनि डिपार्टमेंट जा माण्हू अची रहिया आहिनि। त असांखे इहो खपे त रेवेन्यू जा दोस्त जेके आहियूं बोर्ड ऑफ रेवेन्यू में जंहिंजे दरवाज़े ते ई प्रोग्राम थी रहियो आहे, साम्हूं ई दरवाज़ो आहे, तव्हां ॾिसी सघो था साम्हूं इन दरवाज़े ते जेको प्रोग्राम आहे हिते रेवेन्यू में पाण हज़ारे मुलाज़िम आहियूं, पर हिते स्टैंड जेका आहे फुल 100% न आहे। अॼु आउं इहा अपील थो कयां त पंहिंजे हक़ जे लाइ, पंहिंजे सच जे लाइ तव्हां अचो, हिन एहतिजाज में शिरकत कयो ऐं 15 ॾींहंनि खां वठी जेको मुलाज़िम अगरि मुसलसल न आहे त उनखे आउं इहो पैगाम ॾींदुसि त करबला जे मैदान में हज़रत हुर जीअं असांजो मरकज़ी सदर सरदार शाह जीअं ॿुधाए चुको आहे त हज़रत हुर आख़िरी वक़्त ते ऐलान कयो जंग जो ऐं इमाम हुसैन जे साइड थी बीठा त उनखे अॼु उनजो मुक़ाम ॾिसो। तव्हां बि घटि में घटि जेको आहे हुर थियण जी कोशिशि कयो। अॼु अचो, हिन एहतिजाज में शिरकत कयो। हिते हज़ारे माण्हू अची रहिया आहिनि ऐं सभु हिते शिरकत करे रहिया आहिनि। तव्हां अचो, हिन एहतिजाज खे कामयाबु कयो। पिंडाल तयारु आहे, तव्हांजे अचण जो मुंतज़िर आहे। महिरबानी।